अस्सलाम वालेकुम दोस्तों, मां तव्हांजो पंहिंजो वफ़ा यासिर। जीअं त असां पंहिंजे स्टूडियो में मौजूदु आहियूं, जीअं त अॼु मूं नओं सॉन्ग कयो आहे, नयो सॉन्ग रिकॉर्डिंग कयो आहे ऐं तव्हांखे ॾेखारे रहियो आहियां। नयो सॉन्ग मूं रिकॉर्डिंग कयो आहे, इहो जीअं तमामु जल्द तव्हांजे आॾो दोस्तनि जे आॾो पेश थींदो ऐं तमामु बहितरीनु ॿोल आहिनि ऐं तमामु बहितरीनु शाइरी आहे ऐं तमामु बहितरीनु आवाज़ु। जहिड़ो मां नात चीज़ जो आवाज़ु आहे उहो तव्हां दोस्तनि जे साम्हूं ईंदो ऐं असां पंहिंजे स्टूडियो में मौजूदु आहियूं, तव्हांखे ॾेखारे रहिया आहियूं। ऐं हर आए ॾींहुं मां पंहिंजे चाहींदड़नि खे, मां पंहिंजे फ्रेंडनि खे ऐं मां पंहिंजे ॾिसंदड़नि खे हर आए ॾींहुं का नई अपडेट ॾींदो आहियां ऐं का नई ॻाल्हि, नई शाइरी, नया ॿोल पंहिंजे चाहींदड़नि खे ॾींदो आहियां ऐं हर आए ॾींहुं। ऐं अॼु बि ईअं ई थियो आहे, तमामु ज़बरदस्त ॿोल ऐं तमामु ज़बरदस्त शाइरी तव्हांजे साम्हूं खणी आयो आहियां। ऐं ॾिसण न विसारींदा, कुझु ई देरि में, कुझु टाइम में इहो सॉन्ग यूट्यूब चैनल ते तव्हांखे मिलंदो ऐं फेसबुक चैनल ते त हूअं ई वीडियो हले पई, बाक़ी यूट्यूब चैनल ते तव्हांखे मिलंदो, टिकटॉक ते तव्हांखे मिलंदो ऐं हर पेज ते तव्हांखे मुंहिंजो सॉन्ग मिलंदो। ऐं नयो प्रोजेक्ट ऐं नयूं जेको धुनूं, नई कंपोज़िंग ऐं नई शाइरी जेका असां ठाहींदा आहियूं, लिखंदा आहियूं, जेका पंहिंजे ज़हन में यादि कंदा आहियूं, जेके बि ॿोल असांखे ईंदा आहिनि उहे असां लिखंदा आहियूं, ॾिसंदा आहियूं त किथे मिस्टेक आहे, किथे छा आहे, किथे छा आहे, किथे छा आहे, उहो असां तव्हां हाज़रीन नाज़रीन खे ॾेखारींदा आहियूं। ऐं दुआउनि में यादि रखिजो पंहिंजो वफ़ा यासिर खे। ऐं हर आए ॾींहुं तव्हांजे लाइ नया ॿोल खणी ईंदो आहियां, नयूं शाइरियूं, नयूं धुनूं। ऐं जेके दोस्त मूंखे ॾिसी रहिया आहिनि उन्हनि दोस्तनि जी वॾी महिरबानी, ऐं जेके दोस्त मूंखे बाद में ॾिसंदा उन्हनि दोस्तनि जी बि वॾी महिरबानी थींदी। ऐं नयो प्रोजेक्ट, नयूं धुनूं, नई शाइरी ऐं तव्हांजे आॾो खणी करे मां पेश थींदो आहियां हर आए ॾींहुं, हर रोज़ु। ऐं तमामु बहितरीनु ऐं तमामु ज़बरदस्त धुनूं। ऐं उमेदु हूंदी तव्हांखे मज़ो ईंदो हूंदो मुंहिंजियूं शाइरियूं ॿुधी, मुंहिंजा सॉन्ग ॿुधी करे। ऐं वॾी महिरबानी सभिनी दोस्तनि जी, ऐं जेके मूंखे ॾिसंदा आहियो, जेके बाद में ॾिसंदो, सभिनी दोस्तनि जी वॾी महिरबानी, थैंक यू। लाइक कमेंट कयो, शेयर कयो ऐं चैनल खे फॉलो कयो। तव्हां दोस्तनि जी वॾी महिरबानी ऐं तव्हां दोस्तनि जा लख लख शुक्रिया ऐं लख लख महिरबानियूं। ऐं जेके बि दोस्त मूंखे ॾिसी रहिया आहियो, जेके दोस्त मूंखे बाद में ॾिसंदा, सभिनी दोस्तनि जी वॾी महिरबानी, थैंक यू। अस्सलाम वालेकुम।